अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो है 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरीअ जी बांदी पुलिस पारां 18 वरियनि जे नौजवान सकरण वासी बाबर अली कीरियो खे मुबैना तौर मुक़ाबिलो ॼाणे हाफ फ्राई करे ज़ख़्मी करे छॾियो। पिस्टल हथ करण जी दवा बांदी थाणी ते 2 केस दाख़िल। जॾहिं त ज़ख़्मी नौजवान चवण आहे त राति जो सकरण सिनेमा चौंक ते इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस में वेठो हुयुसि त सकरण पुलिस थाणे जो जमादार कुर्बान अली लाखो गिरफ़्तार करे सकरण थाणे ते वठी आयो ऐं उतां राति जो देर सां खणी बांदी थाणी आया, जिते पुलिस राति जो देर सां गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो ऐं PMU इस्पताल नवाब शाह ट्रामा सेंटर में दाख़िल कयो आहे। जॾहिं त संदसि पीर सनामड़ नसीम कीरो रोईंदे चयो त मुंहिंजे पुट सां ज़ुल्म थियो आहे, मूंखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। पुट नालो छा अथई? बाबर अली केरु रही? कीरियो। कंहिंजो पुट रही? किथे वेठो आहीं? छा मसइलो थियो आहे? अल्लण खाने जो पुट आहे, सिदड़ी चौक में रहंदो, सकरण शहर में। सकरण शहर में? जी। छा कंदो आहीं? बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी ऑफिस आहे, भेण जी यूनिट कमु कंदो आहियां, नुमाइंदो आहियां। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तो ख़त्म थी वियो पुट? न हले पियो, 3 महीने किस्त ईंदी आहे। हाँ जी। हाँ, उन में छा आहीं तूं? पोस्ट ऑफिस जे साम्हूं साम्हूं पंहिंजी दुकानु आहे। हाँ, छा कंदो हुन में? इहो कंप्यूटर जो कमु कंदो आहियां। अच्छा, हाणे छा थियो आहे तोखे? वेठो हुअमि दुकान ते, खणी आया पुलिस वारा, हिन जो कुर्बान लाखो खणी आयो, खणी बसि उते थाणे ते मुंहिंजे जेको आहे उबतियूं ॻाल्हियूं। कहिड़े थाणे ते? सकरण शहर। हाँ, उते खणी विया, अधु कलाक खनि रखियनि। मुंहिंजे लाइ मुंहिंजे साम्हूं फ़ोन आयसि त बाबा हे बाबर कीरे खे तव्हां ॿधी आया आहियो, ईअं हूअं। हुनखे ईअं हा बसि छॾियोसि पिया अधु कलाकनि में, हूअं ई छोकिरा खणी आया अथसि। ओॾी महिल ई मूंखे चवनि बसि तूं वञु, तोखे हरूभरू खणी आया आहिनि, ॿिए खे पिया चवनि छॾी वञे। ओॾी महिल ई वरी ॿाहिरि शिप बीठी, शिप में चाढ़े मूंखे। छा में चाढ़ियो? मोबाइल में? मोबाइल। हाँ। सो 15-20 मिंट बि कोन गुज़रिया, हितां बसि जीअं गाॾी निकिती आहे 15-20 मिंटनि टाइम कहिड़ो आहे? टाइम तक़रीबन 9-10 बजे मूंखे ॿधो अथनि। राति? जी। हाँ। वरी उते तक़रीबन अधु कलाकनि में असां पुॻायूं बांदी। उते तक़रीबन कलाक ॾेढ वेठो आहियां, 1-1.5 थियो आहे त उते हिननि मूंखे उथारियो आहे। वरी उथारे चई बाबा ॿाहिरि अचु। ॿाहिरि वियो आहियां, उते ई बसि हिननि मूंखे हथु कड़ी आहियां, मुंहिंजो मुंहुं ढकियो अथनि। उते ई हिकिड़ी मोबाइल 2 किरोला गाॾियूं हुयूं, उते ई मूंखे हिननि उथारियो त बाबा हल। मूंखे मुंहं में उथाड़ो पर लाइटूं नज़र आयूं पिया, अॻियां गाॾियूं पिया बीठियूं। ओॾी महिल गारियूं पिया ॾिननि त विहार भेण जे चुॾे गाॾी में। वेठुसि मां गाॾी में, थोरो बसि अञा तक़रीबन किलोमीटर वक़्तु कोन वियासीं, उते ई साइड ते बनी झंगो, उते ई बीहारे मूंखे चइनि हाणे हिनखे बीहारियो साम्हूं। वरी तो ट्राल मुंहिंजो लाहे, वरी माना सुक करे ॿधी, हथकड़ी अॻियां ॿधली, पोयां ॿधी ऐं हथकड़ी पोयां ॿधो? जी। चइनि हिनखे हाणे हलो। पहिरीं मथे ते रखियईं, उहो ख़ाली मिड़ेई टिॼारण लाइ मथे ते रखियईं, उहो कोन न जो। पुलिस तोखे छा चयो? तूं ॾोहारी आहीं? छा आहीं? फोरू आहीं? छा आहीं हिते तोखे पुलिस करे पई? अहिड़ी का बि ॻाल्हि न। तोखां छा पुछऊं? छा पुछनि बि कुझु कोन, मूंखे सिर्फ़ु एतिरो चवनि छा कंदो आहीं ॿुधायो मान। मूं चयो बसि आहिनि बि सभु शहर जा जेके खणी आया न मूंखे, उन्हनि खे सॼी ख़बर आहे त आउं छा कंदो आहियां। मूं चयो हाणे तव्हांखे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ छा कयूं तोखे? जी। पोइ छा कयूं तोखे? बसि पोइ गोली आहिनि मूंखे। हिकिड़ी गोली आयूं? हा। जंग में? जी। साॼी जंग में? पहिरीं गोली मूंखे सीने ते पई, उहो माना शायदि टिॼारियो पे अलाए हासे करे, अलाए पिस्टल हलेसि कोन। वरी ओॾी महिल हुनखे पिस्टल वापसि ॾिनी, चई हली सघो थो। वरी उते ॿिए चयो आहे, चई तो में हलाइणी कोन्हे, मां थो मज़ो वठां। वरी उन खां वापसि हिन SHO खसियो आहे, चई न न मां हाणे गोली आऊं हणंदोसांसि। मूंखे 2 चकर पट ते विहारनि, 2 चकर बीहारनि, को चए वेह, को चए बीह। मां रुॻो हेठि मथे पियो वियां, चवांनि पियो बाबा मूं कयो छा आहे, छा लाइ पिया तव्हां मूंखे टार्चर कयो? उहो चए तूं बीह, तोखे मां ॿुधायां थो। ईअं चई बसि ईअं रखी हो चुको धमाको कराईंदई, रड़ निकिरी। उते ई आऊं त बेहोश थी वियुसि, अखि खोली इस्पताल में हुअसि उते बांदीअ में? जी। पोइ उते बि मथां बीठो हो, कुझु कोन्हे, बसि हल्को धकु हयो त मई ऐं बसि हाणे ख़ुशि थी विया आहिनि, रिआयत कई। केरु पियो चवई? SHO। कहिड़ो नालो? छा अथसि नालो यादि कोन्हे। SHO बांदी वारो या पंहिंजो? बांदी वारो। बांदी वारो जी। सकरण वारो न? नांग पे सॼनि मुंहिंजे ख़्याल में, हुनखे ॿुधाई पे मां नांग आहियां। उते इस्पताल में नालो पुछां न हुन खां, हुनखे ॿुधाई पे मां नांग आहियां ऐं पंहिंजो उन गोली। वरी मूंखे चए पियो हाणे खिल त पाण फ़ोटू कढायूं। 2-3 सिपाही हितां बीहारिया अथसि, पाण हितां बीठो आहे हथियार खणी, हुननि खे पियो चए फ़ोटू कढो। ऐं बेहाल लॻो पिया, मूंखे का ॻाल्हि न पई वणे। मां रुॻो अधु कलाक त मिंथू कई त मां पाणी पियारो रुॻो, उहो सम्झनि ई न पिया ॻाल्हि खे। तोखे छा पिया चवनि त?
वो बस तू खिल रुगो तो अध फोटो कलाक को फोटो पिया कढनि हू बीहे वरी हू कढे वरी बि सिपाही पियनि वरी हू कढनि वरी हिकिड़ो ॿियो तुंहिंजो मुंहिंजो मुतालबो छा आहे? मुंहिंजो मुतालबो इहो आहे त हीअ मूंसां नाइंसाफ़ी थी आहे ठीकु, इंसाफ़ खपे। इंसाफ़ खपे मुझे इंसाफ दियो इंसाफ कई मुझे बच्चे ने सब इंसाफ कई तूने मुझे मासूम बने के मारे उन्होंने पार्टी वाले कास्ट है बच्चे को भी इंसाफ किया समझा ये दोस्त छोके अरे इम्तिहान जन करे बारे में इम्तिहान में मासूम हुआ जो उम्र नसीब A4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।